नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सूमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। दरिया खान मरी भरिसां ॻोठ हुसैन बख्श वगण में मरी ऐं वगण बिरादरी जे ॿिनि में पुराणे खूनी तकरार ॿीहर कर खयो। ॻोठ हाशिम फुल वटि हथियारबंदनि जी अदालत मां पेशी तां वापसि मोटंदड़नि जी कार मथां फायरिंग, 4 ॼणा मारिजी विया। मक़तूलनि में उमीद अली वगण, सदाम वगण, उस्ताद अता मोहम्मद वगण ऐं कार ड्राइवर लियाकत लगारी मारिजी विया। धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई। इस्लाम कोर्ट में पोरियो दो बिल जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कंदड़नि मथां पुलिस दहशतगर्दी जो केस दाख़िल करे वरितो। पुलिस 150 खां वधीक माण्हुनि ते केस दाख़िल कयो, 9 ॼणा गिरफ़्तार। गुज़िरियल राति धरणे दौरान मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में चकरियूं थियूं हुयूं। भारतीय दहशतगर्दी जो मामलो आलमी सतह ते उथारींदासीं। दुनिया खे ॿुधाइबो त भारत कहिड़ी तरह दहशतगर्दनि जी फंडिंग करे थो। भारत जी कश्मीर पॉलिसी बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। असां अफ़गान भाइरनि जी बेपनाह ख़िदमत कई आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त अफ़गान पनाहगीर पंहिंजनि घरनि ॾांहुं वापसि वञनि। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो बयानु। आमिर ज़ियाउल हक़ पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे मुल्क में मार्शल लॉ लागू करे जमहूरियत ते राताओ हणण वारे वाक़िए ख़िलाफ़ पीपल्स पार्टी पारां सिंध समेत सॼे मुल्क में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। लाड़काने समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पीपी पारां रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जमहूरी ऐं आमरियत पसंद क़ुवतुनि विच में जंग अॼु बि जारी आहे। 5 जुलाई खे पाकिस्तान जी तारीख़ में सदाईं हिक कारे ॾींहं तौरु यादि रखियो वेंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अॼु बि अवाम जी दिलनि में ज़िंदा आहे। शहीद भुट्टे मुल्क ऐं क़ौम जे हक़नि ते सौदेबाज़ी करण बदिरां पंहिंजी जान क़ुर्बान करण जी तरजीह ॾिनी। 5 जुलाई 1977 वारे ॾींहुं जमहूरियत जो क़त्ल कयो वियो। आमिर ज़ियाउल हक़ शहीद भुट्टो जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जे सफ़र खे रोकियो। शहीद भुट्टो जी दुश्मनी में मुल्क खे केतिरियूं ई सदियूं पोइते धिकियो वियो। मुल्क में लूले लंगड़े जमहूरियत शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ऐं बेनज़ीर भुट्टो जी क़ुर्बानियुनि जो नतीजो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो बयानु। मुल्क में कोरोना वायरस जा केस ॿीहर वधण लॻा। आलमी वबा विघे वधीक 89 मरीज़ फोत थी विया। हयाती विञाईंदड़नि जो अंग 22,427 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1347 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मजमूई केसिस 9,63,660 ताईं पहुची विया। वधीक 650 मरीज़ सेहतियाब थी विया। फाल केसिस जो अंग 33,299 आहे। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा बोर्ड जा इम्तिहान अॼु खां शुरू थी विया। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी में ख़ासि बोर्ड तरफ़ां मैट्रिक जा इम्तिहान वरिता पिया वञनि। कापी रोकण लाइ इम्तिहानी सेंटरनि ते पुलिस मुक़ररु। कराची में मैट्रिक साइंस ग्रुप जो पर्चो इम्तिहानी मर्कज़नि ताईं पहुचण खां अॻु सोशल मीडिया ते आउट थी वियो। सॼी सिंध में 2 हफ़्तनि खां पोइ CNG स्टेशन्स खुली वयूं। CNG जी क़ीमत में बे इज़ाफ़े सबबि वापेदार परेशान। वापेदारनि जो चवणु आहे त बजट खां पोइ CNG अघ में 16 रुपया किलो इज़ाफ़ो कयो वियो आहे ऐं पंप मालिकनि क़ीमत 140 रुपया फ़ी किलो मुक़ररु कई आहे। कंबर पुलिस हथां 2 ॾींहं अॻु मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल नौजवान नादिर चांडियो जे वारसनि कंबर लाड़काणो रोड ते एहतजाजी धरणो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त बहराम पुलिस नादिर खे घर मां गिरफ़्तार करे कूड़ो मुक़ाबलो ॾेखारे ज़ख़्मी कयो आहे। साणनि इंसाफ़ कयो वञे। बुलड़ी शाह करीम भरिसां पंजारी वाह मां हिकु शख़्स जो लाश ठाहियो। पुलिस लाश कढराए अस्पताल मुंतक़िल कयो। लाश जी सुञाणप न थी सघी।
पनियाकिल में सांगी पुलिस जो अनोखो कारनामो। पुलिस की जातिन खिलाफ एहतजाज कंदड़ गोठ रसूल बख्श आलमानी के रहवासियों से पुलिस की लठबाजी ऐं तशद्दुद। 20 ॼणनि मथां केस दाख़िल, 6 ॼणा गिरफ़्तार। उडेरो लाल भरसां गोठ सलेमान फकीर बारेजो में संगावती तकरार तां मारिजी वियल भेण भाउ जो क़त्ल केस दाख़िल। मक़तूलनि जे भाउ जी फरियाद ते 3 जवाबदारनि खिलाफ एफआईआर दाख़िल कई वई। केस में अलह जुड़ियो बारेजो, साईं बख्श ऐं बशीर बारेजो खे नामज़द कयो वियो। लखी गुलाम शाह भरसां क़त्ल ऐं डीएसपी समेत पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाए हथियार फुरकण जे केस में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ बुध चमन ते पुलिस जी चढ़ाई। पुलिस 40 खां वधीक ढोर ढका वारे करे छॾिया। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बिना जवाब ॻोठ ते चढ़ाई करे ढोर कया वई आहे। घर ड्राए पटकिया विया आहिनि, इंसाफ़ कयो वञे।